अस्सलामुअलैकुम दोस्तों, मैं तव्हांजो दोस्त मुजाहिद जमाली। तव्हां ॾिसी रहिया यूट्यूब ऐं फेसबुक चैनल। दोस्तों अॼो के वीडियो में न मां तव्हांखे लाइक के नाले चवंदुसि, न मां तव्हांखे ईअं चवंदुसि त हिन वीडियो खे शेयर कयो। मां सिर्फ़ु तव्हांजे लाइ दुआ जी अपील खणी आयो आहियां। हे तव्हां तस्वीर ॾिसी पिया सघो, इहो बाबे जो सौटु ऐं असांजो चाचो बि थिए, मोह बि नालो आहे हिन जो। हिन जी तबियत बिल्कुलु नासाज़ आहे दोस्तों। हितां त चङो भलो वियो हैदराबाद दवा वठण जे लाइ, लेकिन अलाह खे अलाए छा ॻाल्हि मंज़ूरु हुई। रस्ते में हिन जी तबियत बिल्कुलु ख़राबु ऐं डाउन थी वई। 48 कलाक हैदराबाद इस्पताल में प्राइवेट में दाख़िल हुजण जे बावजूद बि हिन जी तबियत इहा अहिड़ी आहे, तबियत सही न थी सघी आहे। हिन वक़्तु सेवन शरीफ़ जे इस्पताल में दाख़िल आहे ऐं सभिनि दोस्तनि खे, जेके बि मुंहिंजा अज़ीज़ भाइर मिट माइट आहिनि, जेके सऊदी अरब में मुंहिंजा दोस्त आहिनि ऐं मुंहिंजे हिन पेज ते तक़रीबन 35,000 खां मथे मुंहिंजा सब्सक्राइबर आहिनि, मां उन्हनि सभिनीनि खे हथ ॿधी अपील थो कयां त महिरबानी करे दुआऊं घुरो त अलाह ताला हिन नौजवान खे सिहत ॾे ऐं अलाह ताला हिन खे सिहत बाद जेको आहे सो कामिला सिहत कामिला अता फरमाए। सभु को बचड़े वाला दोस्तों, ऐं कंहिंसां कहिड़ी सूरत हाल थिए का ख़बर कोन्हे। इन जे करे 5 वक़्त निमाज़ पढ़ो ऐं अलाह ताला खां रोई दुआऊं घुरो त अलाह ताला असांजे हाल ते रहम ऐं करम करे। हर माण्हू गुनाहगार आहे ऐं हर शख़्स ऐबन में वतल आहे दोस्तों। अॼो कोई नंढड़ो वीडियो इहो हिन मोहब जमाली जे नाले हुयो। हिन जे लाइ महिरबानी करे कमेंट सेक्शन में दुआनि जो सिलसिलो भरपूर कयो त अलाह ताला हिन शख़्स खे सिहत कामिला अता फरमाए ऐं अलाह ताला हिन खे सिहत आप करे। त वॾी महिरबानी, अलाह हिन खे